चिनासिन घोटकीअ खां अफ़सोसनाक ख़बर मां किॾियूं घोटकी वेझो औरत मुबैना तौर पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो आहे। लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ अज़मत कोलाची में मुबैना तौर 25 वरियनि जी फातिमा ज़ाल सुल्तान कोलाची पाण मथां पिस्टल जी फायर करे ख़ुदकुशी कई आहे। इतलाह ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो आहे, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि औरत ख़ुदकुशी न कई आहे, छाकाणि त औरत खे 2 गोलियूं लॻल आहिनि। ख़दशो आहे त औरत खे क़तलु कयो वियो आहे। जांच जारी आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर मां किॾे पिया नाज़रीन, घोटकी में औरत ख़ुदकुशी कई आहे। ख़दशो आहे त औरत खे क़तलु कयो वियो आहे। ॻोठ अज़मत कोलाची में औरत फातिमा कोलाची मुबैना तौर पिस्टल जा फायर करे आपघात कयो आहे। औरत ख़ुदकुशी न कई आहे। ख़दशो आहे त औरत खे क़तलु कयो वियो आहे। अमां आगाह कयूं पिया घोटकी वेझो औरत मुबैना तौर पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो आहे। लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ अज़मत कोलाची में मुबैना तौर 25 वरियनि जी फातिमा ज़ाल सुल्तान कोलाची पाण मथां पिस्टल जा फायर करे ख़ुदकुशी कई आहे। नाज़रीन, वाक़िआ आगाह कयूं पिया घोटकी वेझो औरत मुबैना तौर पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां घोटकी खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर जब्बार महर लाइन ते मौजूद आहे। जी जब्बार, कहिड़ा तफ़सील आहिनि? घोटकी वेझो ॻोठ अज़मत कोलाची में औरत फातिमा कोलाची मुबीना तौर पंहिंजे मथां पिस्टल जा फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। उन मौक़े ते पुलिस खे पिस्टल जा 2 फायर थियल आहिनि। वाक़ियो जेको आहे सो क़तल जो लॻे थो। वधीक पुलिस जो चवणो त मामले जी जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।